सलाम वालेकुम। बे बाबा मामी तो आवे खुश है। खुशी ना जी मामा अल्लाह पाक जो शुक्र है मां ठीक तवां तो ठीक है नो मसलो। हाँ पुट मां ख़ुशि आहियां। तूं तो पको थी वियो आहे, साल में भी चक्कर नथो हणे। हाँ मामी अॼुकल्ह त ज़माने जा एतिरा कम थी विया आहिनि, सच पुछो त असली मानी खाइण जो टाइम बि नथो मिले। हाणे बि सोचूं त अम्मा खे वठी वञा, मामी वारा वेठा इंतज़ारु पिया कनि। पुट माजिद मूंखे बि अधे रहायो न त मां बि कॾो का घर अची वञा। अम्मा हाणे बि आउं मामा गुलाब वारनि थींदो आयुसि, वेठा तुंहिंजा ई ॾुख पिया कनि। अलाए छो मामी त असांजो चकर ई कोन थी वञे। बसि पुट अॼु सभई असां ओॾां ई वेंदासीं ऐं उन्हनि जा वञी ॾुख ख़तमु करे ईंदसि। चङो थियो तूं अची वहीं पुट। छो मामी खेर त आहे न? खैर आहे पुट, राति अधु गुलाब ॾे हलंदासीं। छो मामा छा थियो आहे? पुट इबरार जी कुंवार खे वरवा में विहारण जी तारीख़ वठणु वेंदुसि। पर मामा विरार जी शादी मामे जे घर में? हा माजिद पंहिंजा पाण में आहिनि। हूअं बि असां किरन इबरार जो रिश्तो नंढपण खां ई करे छॾियो। बसि हाणे त रुॻो हस्ब रवायत रस्मूं पूरियूं करणियूं। किरन ऐं विरार जी शादी? हा पुट हाणे तोखे असां कोन छॾींदासीं। राति इबरार जी कुंवार खे वनवा में विहारे अचूं पोइ तूं वञजांइ घर। बाक़ी अधी मुसरत खे हाणे त मां कोन छॾींदसि। मामी मूंखे ज़रूरी कमु आहे, बाक़ी अम्मा खे तव्हां हिते रहायो। बाबा छॾ ज़िद खे, तूं बि अॼु खणी रही पओ पोइ हलियो वञा। न मामा मां मारोट जी शादी ते ईंदुसि, बसि हाणे मूंखे इजाज़त ॾियो। ठीकु आहे बाबा तुंहिंजी मर्ज़ी। जेकॾहिं को कमु अथई त भली वञ, बाक़ी अधीअ खे मां सुभाणे पाणे छॾी वेंदुसि। चङो अम्मा हाणे मां हलां थो। ठीकु आहे ठीकु आहे पुट मां सुभाणे चङो मामा साईं दुआ में यादि। सर हिकु ॻाल्हि चवां? हा चओ। जंहिंजे लाइ तव्हां एतिरा उदास रहंदा आहियो, जे उहा छोकिरी उन पासे हुजे जाॾे तव्हां वञो था त उनखे पंहिंजे दिलि जो हाल ज़रूरु ॿुधायो। हा जावेद कोशिशि कंदुसि त हुनखे पंहिंजे दिलि जे इक़रार जो आईनो ॾेखारियां। हा सर केसीं ताईं पंहिंजो पाण खे पचाईंदा रहंदव? हुनजे अॻियां ज़बान ते मोहर लॻी थी। सर इंसान खे घणे इंतज़ार जी रांदि न खेॾणु घुरिजे। अॼुकल्ह जे तेज़ तरीन दौर में तव्हां उन छोकिरी खे पंहिंजे दिलि जो हाल ॿुधाइण खां सवाइ उन जे इश्क में एतिरो चिलो पचायो आहे, तव्हां त आशिक़नि जी तारीख़ में नओं बाब लिखियो आहे। हा यार पोइ बि डिॼां थो त हुनजे अॻियां कयल रियाज़त क़बूल पयल आहे। इश्क जी निमाज़ हर जाइ ते ऐं हर हालत में अदा बि थी वेंदी आहे ऐं क़बूल बि पइजी वेंदी आहे। मूं तुंहिंजो मतिलबु कोन सम्झो। इश्क में इज़हार जी वॾी अहमियत आहे। इज़हार इश्क मेराज ते वठी वेंदो आहे। हा जावेद अॼु इक़रार जा सभई बंदि कयो। ड्रामा सीरियल सिलसिला मोहब्बतुनि जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।